प्यारे शागिर्दों, थार एजुकेशन यूट्यूब चैनल में भलीकार आऊँ कृष्ण परमार। अॻे वीडियो में असां उणवंजाह ताईं शयुनि खे ॻणी ऐं अददनि खे एकनि ॾहकनि में पढ़णु सिखियासीं। अॼु असां 50 खां अॻिते शयुनि खे ॻणी ऐं अददनि खे एकनि ॾहकनि में पढ़णु सिखंदासीं। एका ऐं ॾहका छा खे चइबो आहे? गुज़िरियल वीडियोज़ में असां सिखिया आहियूं ॾाइको 10 शयुनि जो हिकु ॾाइको करे कोठे वञे थो, यानी 10 एकनि जो हिकु ॾाइको करे कोठे वञे थो ऐं 10 खां घटि सॼनि अददनि खे एकनि में शुमारु कयो वञे थो। अचो त शयुनि खे ॻणी ऐं अददनि खे एकनि ॾहकनि में पढ़णु सिखूं। हिन खाने में ही 10 शयुनि जो बंडल आहे। 10 ही 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 50 शयूं आहिनि यानी 50 अदद आहिनि। ऐं बंडल खां ॿाहिरि यानी 10 खां घटि शयूं अलॻि न आहिनि, यानी एका न आहिनि। एका न आहिनि त एकनि जे खाने में ॿुड़ी ऐं 5 ॾाइका आहिनि त ॾाइकनि जे खाने में 5। ॿुड़ी एको 5 ॾाइका 50। 50 अंगनि में 50 खे हीअं लिखियो वञे थो ऐं लफ़्ज़नि में 50 हीअं लिखियो वञे थो। हिन खाने में 10 ही 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 50 हिकु 51, 51 शयूं आहिनि यानी 51 अदद आहिनि। 51 में हिकु एको ऐं 5 ॾाइका आहिनि त हिकु एको एकनि जे खाने में 1 ऐं 5 ॾाइका आहिनि, ॾाइकनि जे खाने में 5। हिकु एको 5 ॾाइका 51 पढ़ियो वञे थो ऐं अंगनि में हीअं लिखियो वञे थो हिकु एको 5 ॾाइका 51। 51 जे जे अलिफ ये ए काफ ज़बर क वाव नून ज़बर वन जीम अलिफ जा हे ज़बर ह। हिन खाने में 10 ऐं 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 50 हिकु 51, 51 हिकु 52, 52 शयूं आहिनि यानी 52 अदद आहिनि। ऐं 52 में 2 एका आहिनि 5 ॾाइका आहिनि। 2 एका एकनि जे खाने में 2 ऐं 5 ॾाइका ॾाइकनि जे खाने में 5 लिखिबो। 2 एका 5 ॾाइका 52। अंगनि में हीअं लिखिबो आहे, लफ़्ज़नि में हीअं। हिन खाने में 10 ऐं 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 50 51, 52 53 शयूं आहिनि यानी 53 अदद आहिनि। 53 में 2 एका आहिनि एकनि जे खाने में 2, 5 ॾाइका आहिनि ॾाइकनि जे खाने में 5 लिखिबो आहे। 2 एका 5 ॾाइका 53 पढ़िबो आहे ऐं अंगनि में हीअं लिखिबो आहे, लफ़्ज़नि में हीअं। 2 2 वाव नून ज़बर वन जीम अलिफ जा हे ज़बर ह। हिन खाने में 10 ऐं 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 51 52 53 54 शयूं आहिनि यानी 54 अदद आहिनि। 54 में 4 ही एका आहिनि 5 ॾाइका आहिनि। 4 एका एकनि जे खाने में 4, 5 ॾाइका ॾाइकनि जे खाने में 5 लिखिबो आहे। 4 एका 5 ॾाइका 54 पढ़िबो आहे। अंगनि में हीअं लिखिबो आहे ऐं लफ़्ज़नि में हीअं। चेवाव चो वाव नून ज़बर वन जीम अलिफ जा हे ज़बर ह। हिन खाने में 10 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 50 51 52 53 54 55 शयूं आहिनि यानी 55 अदद आहिनि। 55 में 5 एका 5 ॾाइका 55, 5 एका आहिनि एकनि जे खाने में 5, 5 ॾाइका आहिनि ॾाइकनि जे खाने में 5, 5 एका 5 ॾाइका 55 पढ़िबो आहे। अंगनि में हीअं लिखिबो आहे ऐं लफ़्ज़नि में हीअं। पे नून ज़बर 5 जीम ज़बर ज वाव नून ज़बर वन जीम अलिफ जा हे ज़बर ह 55। हिन खाने में 10 ऐं 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 50 51 52 53 54 55 56 शयूं आहिनि यानी 56 अदद आहिनि। 56 में 6 एका आहिनि एकनि जे खाने में 6, 5 ॾाइका आहिनि ॾाइकनि जे खाने में 5 लिखिबो आहे। पढ़िबो आहे 6 एका 5 ॾाइका 56, 56 खे अंगनि में हीअं लिखिबो आहे लफ़्ज़नि में हीअं। हिन खाने में 10 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 51 52 53 54 55 56 57, 57 शयूं आहिनि यानी 57 अदद आहिनि। 57 में 7 एका आहिनि 5 ॾाइका पढ़िबो आहे। 7 एका 5 ॾाइका 57, 57 अंगनि में हीअं लफ़्ज़नि में हीअं। हिन खाने में 10 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 51 52 53 54 55 56 57 58 में 8 एका आहिनि एकनि जे खाने में 8, 5 ॾाइका आहिनि ॾाइकनि जे खाने में 5 पढ़िबो आहे। 8 एका 5 ॾाइका 58 अंगनि में हीअं लफ़्ज़नि में हीअं। अलिफ ज़बर अठे ज़बर अठ वाव नून ज़बर वन जीम अलिफ जा हे ज़बर है। हिन खाने में 10 10 20, 20 ॾह 30, 30 ॾह 40, 40 ॾह 50, 51 52 53 54 56 57 58 59 शयूं आहिनि यानी 59 अदद आहिनि। 59 में 9 एका आहिनि 5 ॾाइका 9 एका एकनि जे खाने में 9, 5 ॾाइका ॾाइकनि जे खाने में 5 लिखिबो आहे। पढ़िबो आहे 9 एका 5 ॾाइका 59, 59 अंगनि में हीअं लफ़्ज़नि में हीअं। अलिफ़ो पिशूण हे ज़बर न हे ज़बर अठे ज़बर अठ 59। हेठि ॾिनल हर हिकु अदद खे सही खाने सां मिलायो। 51 अदद आहे। 51 में 1 एको 5 ॾाइका 51 आहे। 51 जो खानो ही आहे 1 एको 5 ॾाइका 51, 51 अदद खे 51 वारे खाने सां मिलाए लाइ। हीअ अदद आहे 56, 56 में 6 एका 5 ॾाइका 56, 56 अदद जो खानो ही आहे। मिलाईंदासीं
7 एका 5 एका 57, 57 अदद जो खानो आहे 7 एका 5 एका 57 ही मिलाईंदासीं। 9 एका 5 एका 59, 59 अदद जो खानो आहे ही 9 एका 5 एका 59 मिलाईंदासीं। 5 एका 5 एका 55, 55 अदद के 5 एका 5 एका 55 जे खाने सां मिलाईंदासीं। 2 एका 5 एका 52, ही अदद 52 ऐं 52 जो खानो आहे ही 2 एका 5 एका 52 मिलाईंदासीं। प्यारा शागिर्दो, अॼु असां 59 ताईं शयुनि खे ॻणी अददनि खे एकनि ऐं ॾहकनि में पढ़ी सिखियासीं। अॼु जी ही मुंहिंजी ठहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे थार एजुकेशन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो। महिरबानी।